सूरज जो क्यों प्यारा के मरने का, वर घर सुखिया दे जा सदाई रहने का, वर घर सुखिया दे जा सदाई रहने का। मुझो लाल लाल डेरो मिटाए थो अंधेरो, मुझो लाल लाल डेरो मिटाए थो अंधेरो, मुझो लाल लाल डेरो मिटाए थो अंधेरो, मुझो लाल लाल डेरो मिटाए थो अंधेरो। ज्योति जी लाट में लालन वेठो आहे, प्रेम नगर सा प्यारा जंहिं बि ॾिठो आहे। मैं सूफ़ी हूँ सरमस्ता मेरा कौन पहचाने रास्ता। अस्सलाम वालेकुम हक़ मौजूद दोस्तों कीअं आहियो? उमेद त बिल्कुलु ठीकु ठाक हूंदो। जी दोस्तों अॼु असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं बहितरीनु इलाइक़ो, बहितरीनु लोकेशन उॾेरो लाल। ऐं उॾेरो लाल जेको आहे सो तमामु बहितरीनु हिकिड़ो दरवेश जी दरबार आहे ऐं तमामु ख़ूबसूरत जेका आहे सा हिन जी दरगाह जी चिटसाली थियल आहे। असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं उॾेरो लाल दरगाह ते ऐं हिते जेका आहे सा हिकिड़ो ख़ूबसूरत मस्जिद बि आहे ऐं मंदर बि हिते जेका आहे सा गॾु ठहियलु आहे ऐं तमामु बहितरीनु हिकिड़ी मोहबत जी निशानी आहे ऐं प्यार मोहबत जी निशानी आहे, भाईचारे जी निशानी आहे। त असां उते बि तव्हांखे ॾेखारींदासीं ऐं हिते जेके मौजूदु फ़क़ीर आहिनि उन्हनि खां बि इनगा जे बारे में हाल अहिवाल कंदासीं। जी हिते हिन वक़्तु हिकिड़ो चाचो मौजूदु आहे जेको हिन दरगाह जो ॿुहारीदार आहे ऐं तमामु बहितरीनु इंसानु असांखे मिलियो आहे ऐं असांखे दरगाह जे बारे में जेको ॿुधाए पियो। जी चाचा दरगाह जे बारे में उॾेरो लाल जे बारे में तव्हां छा चवणु चाहियो? साईं असीं चवणु चाहियूं था त हिननि दरवेशनि ठाहियो, हिन ज़मीन बशकी जेके चारई भाइर आहिनि, हिन जो औलाद जे हिसाब सां ॾाॾा मुंहिंजा परॾाॾा आहिनि जिनी रखियो ऐं पोइ इहो मसाक कयो ॾंदरु ॾिनो आहे सो बि हिननि जे मौत ॾिनो आहे। जेको हींअर ख़बर आहे साईं जो मौजूदु आहे इहो आहे साईं जी जुती हिते रखी आहे जेके जिते वेही चारई कचहरी कंदा हुआ, उहा कचहरी जी जाइ सॾिबी आहे। हीअ जेके मिसाल वारा ॿाहिरि मस्जिद ख़ुदा जे घर खां सवा आहिनि उहे हिते आहिनि सभु मुसाफ़िर खाना, तॾहिं मुसाफ़िर खाना ख़ुदा जो घरु। उन खां पोइ ही चवंदा आहिनि मंदरु चवंदा आहिनि, असीं चवंदा आहियूं शेवा जी जाइ, हुननि खे असीं शेवा जी जाइ चवंदा आहियूं चवण जो मक़सदु। पर ॿाहिरियां माण्हू चवंदा कंहिंखे भूत विझण लाइ अबा हीअ हिंदुनि जो आहे फलाणा टीरा मटीरा जीअं मशहूरु सलाह कंदा, पर न न न हीअ ज़िंदान, हीअ ज़िंदान असांखे न आहे जिन हीअ पंहिंजो खटियो करे सुता आहिनि उन्हनि जो खटियो जेको पाए सा ॿुहारी सुहारी मूं फ़क़ीर जी आहे, न मुंहिंजो पघार आहे न। तव्हांजो नालो छा आहे? गुलाम मोहम्मद। गुलाम मोहम्मद पाण कहिड़ो चवंदा? शेख। इहो आहे असांजा इंतिहाई प्यारा दोस्त ऐं चाचा साईं शेख साहब जेके आहिनि से इन ॿुहारीदार आहिनि दरगाह जी। हा बिल्कुलु। त तव्हां खां असां वधीक वीडियोज़ में असां इन दरगाह जे बारे में तव्हांखे दीदार करायूं था। जी
दुनिया सब दरिया को तारू तह में हिकड़ी लहर लो